सुप्रीम कोर्ट में सुन्नी तात काउंसिल की दरख्वास्त मखसूस सीटन बाबत ॿुधणी जारी। चीफ जस्टिस कासिफ आईजी साजी सरबराही में 13 रुकनी लॉजर बेंच केस की ॿुधणी करे रही है। सुन्नी तात काउंसिल के वकील फैसल सिद्दीकी जा दलील हलंदड़ जस्टिस आशा मलिक सवाल उथारियो त इलेक्शन कमीशन कहिड़े बुनियाद उम्मीदवारन के आज़ाद करार ॾिनो हो। इलेक्शन कमीशन पान के आज़ाद तस्लीम कंदे चूंड विढ़ण की इजाज़त ॾिनी। जस्टिस मुनीब अख्तर मासनात इलेक्शन कमीशन जा रूल्स किए पीटीआई उम्मीदवारन के आज़ाद करार दी सकन था। सुन्नी तात काउंसिल में शामिल थींदड़ पान के कागज़न में पीटीआई उम्मीदवार ज़ाहिर कयो। जस्टिस जमाल मंदोखेल चयो त आज़ाद उम्मीदवार उहो हूंदो आहे जेको के सियासी जमात सां लाॻापियल हुजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ 5 ॾींहनि जे दौरे ते चीन रवानो। चीनी हमनसब समेत अहम मुलाक़ातूं थियल। चीन रवानगी खां वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो चवणु आहे त चीन जो दौरो बेहतरीन ऐं कामयाब साबित थींदो। चीन ऐं पाकिस्तान जो तालुक 75 वरियनि ते ॿधल आहे। हीउ तालुक सी पैक के फेज़ 2 में दाख़िल कंदो। सी पैक सां पाकिस्तान में ख़ुशहाली ईंदी। पाकिस्तान ऐं चीन विच में दोस्ती जो मिसाल नथो मिले। अदलिया मुखालिफ बयान ते एमके मकवाड़ मुस्तफ़ा कमाल गैर मशरूत माफ़ी वठी छॾी। फैसल वावडा चयो तो हिन अदालत केस में गैर मशरूत माफ़ी वठण का इनकार। मुस्तफ़ा कमाल सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में हल्फिया बयान जमा कराए छॾियो। हल्फी बयान में चए पियो तो अदलिया ऐं जजिस जी साख मुतासिर करण जो सोचे भी नथो सघे। 16 मई जी प्रेस कॉन्फ्रेंस ते गैर मशरूत माफ़ी घुरे थो। पाण खे अदालत जे रहमो करम ते छॾे थो। सेनेटर फैसल वावडा तो हिन अदालत नोटिस ते सुप्रीम कोर्ट में जमा कराए छॾियो। प्रेस कॉन्फ्रेंस जो मक़सद अदलिया जी तोहीन पर मुल्क की बेहतरी हो। फैसल वावडा जो जवाब। वफाकी घरू वज़ीर मोहसिन नकवी जी पॉप फ्रांसिस सां मुलाकात में मज़हबी हमायंगी अमन ऐं भाईचारे खे वधाइण बाबति ख़्यालनि जी ॾेवट। पॉप फ्रांसिस पारां जुड़ावाला साने खां पोइ गिरजाघरनि जी बिना ते रिडावत ऐं मुरम्मत जे कम जी पाकाण पाकिस्तानी अवाम लाइ मुंहिंजो अमन जो पैगाम आहे। असां सभिनी खे गॾिजी अमन बाबति कमु करणु घुरिजे। पॉप फ्रांसिस पीटीआई जो सील थियल सेक्रेटरीट फौरी तौर ते डीसील करण जो हुकुम। इस्लामाबाद हाई कोर्ट पीटीआई जी दरख्वास्त ते सेक्रेटरीट सील करण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। अदालत मुख़्तसिर फ़ैसिलो जारी कंदे पीटीआई सेक्रेटरीट फौरी तौर ते डीसील करण जो हुकुम ॾेई छॾियो। शायर अहमद फरहाद की जमानत वाली दरख्वास्त रद्द। दहशतगर्दी तौर मुज़फ्फराबाद की अदालत अहमद फरहाद की जमानत वाली दरख्वास्त रद्द करे छॾी। अदालत गुज़िरियल जमानत वाली दरख्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़ कयो हो। स्पेशल ॿारनि जी तालीम ऐं तरबियत लाइ कमु कंदड़ 9 NGOs में चेक तक़सीम कया पिया। सिंध जे वॾे वज़ीर गैर सरकारी तंज़ीमनि में चेक पिराया। मुराद अली शाह जो चवणु आहे त ख़ासि ॿारनि जी तालीम ऐं तरबियत खां वॾी का ख़िदमत आहे। हुकूमत जो साथ ॾींदड़ तंज़ीमनि जी मदद कई वेंदी। सिंध हुकूमत स्पेशल ॿारनि लाइ इदारा क़ाइमु कया आहिनि। तहरीक इंसाफ बानी जा मामला पाकिस्तानी अदालतनि ते छॾियूं था। इल्ज़ाम ते पाकिस्तानी अदालतूं पंहिंजे कानून तहत फ़ैसिला कंदियूं। अमेरिकी पढ़ी तर्जमान में मिलियल ब्रीफिंग में चयो आहे त ग़ज़ा में जंगबंदी जी आंच इसराइली हुकूमत तरफ़ां आई आहे। ग़ज़ा जो मसइलो रुॻो फ़ौजी ऑपरेशन सां हल नथो करे सघिजे। कश्मीर के घेलपुर थाने जद में हथियारबंदन के हमले में शहीद थियल पुलिस एहलकार अब्दुल अज़ीज़ बरमाणी
दादू में जनाज़ नमाज़ अदा कई वई। जनाज़ नमाज़ में SSP कश्मीर कानून लागू कंदड़ इदारनि जा ऑफिसर ऐं शहरी बदियत में शरीक। कराची में हथियारबंदनि जी फायरिंग में शहीद थियल पुलिस एहलकार मोहम्मद यासीन गोपांग जी कोट बंगलो भरिसां ॻोठ मुराद गोपांग में जनाज़ नमाज़ अदा कई वई। मर्द सरकारी एहसास सां बाड़े कब्रिस्तान में मिट्टी माप हवाले। जनाज़ नमाज़ में SSP खैरपुर ज़ुबैर नसीर शेख समेत शहरी ऐं सियासी समाजी अॻवान शरीक थिया। नवाबशाह में जवाबदार हथा ज़ाल ऐं साली क़तल। पीए ज़ख़्मी। ताज कॉलोनी में जवाबदार फायरिंग करे पंहिंजी ज़ाल हमीदा ऐं साली रशीदा खे क़तल करे छॾियो। जवाबदार ख़ालिद हुसैन भगवान फायरिंग करे पंहिंजे पीउ वाहिद बख्श खे ज़ख़्मी कयो। वाक़े बाद जवाबदार फ़रार जरवार भरिसां ॾेरकार इल्ज़ाम हेठि भाॼाई खे क़तल कयो। यारू लुंड थाणे जे हथ ॻोठ खैरुद्दीन लुंड में जवाबदार नबील कारे इल्ज़ाम हेठि पंहिंजी भाॼाई मजीदा लुंड खे बंदूक जा फायर करे क़तल कयो। मक़तूला जो लाश इस्पताल मुंतक़िल। ऐं जरवार ऐं बडाणी भरिसां ॿ ॼणा हथियारबंदनि हथा अगवा। बडाणी थाणे जे हद पुलिस पिकेट भरिसां हथियारबंदनि बर्फ़ कारखाने ते सुतल मिस्त्री पंजाब वासी सिराज अहमद खे अगवा करे विया। जरवार वेझो 2 ॾींहं भठे ते मज़दूरी लाइ वियल ॻोठ मोहम्मद तुहाणी वासी पोरित मंसूर अली नुहाणी जे वारसनि खे धाड़ेलनि जी फ़ौरन भूंग तलब कयो वियो।